जी जी अदाई गाजीपुर शहर की मेन घिटी है, कदीमी शहर है गाजीपुर। उन पर मेन घिटी जेका है तो ही है। तव्हां कैमरा जे असां ॾिसी रहिया तो केतिरा गंदगी जा ढेर घटि में घटि 20 साल थी विया आहिनि। ही घिटी कराए साईं ॾिसो त केतिरा हिते ढेर आहिनि। नाली आहे उनखे कॾहिं कॾहिं को जेको स्वीपर अचे थो सफ़ाई करे थो वञे, ॿीहर वरी हेॾे टपनि ई कोन था। त महिरबानी करे असांखे हिते जेको रोड ठहिराइजो ऐं असांजी घिटी जी जेको सफ़ाई कराई वञे। साईं ॾिसो न, ही गाजीपुर जी मेन शहर में इन थियण जी मेन घिटी हे आहे। जेको बि सवारी ॿाहिरियों माण्हू जेको बि ईंदो आहे हिन घिटी सां ई सफ़र थींदो आहे, कारोबार थींदो आहे। त बि गाॾियूं वग़ैरह जेके आहिनि डीलरनि जूं उहे हिन घिटी मां ई क्रॉस कंदियूं। तव्हां कैमरा जे असां ॾिसो त केतिरा घिटी में हिते ॾिसो त पेचरा आहिनि, चारा ठहिया पिया आहिनि। को बरसाति पए थी त हितां महीनो खनि थी थो वञे, हितां केरु गुज़र सफ़र नथो करे। अरे हिते बरसाति खां पोइ ईअं सम्झो जीअं केरु ॿेड़ी ते गुज़र करे त ॿेड़ी ते गुज़र करिणो पवंदो आहे। हिते बाक़ाइदा तालाब बणिजी वेंदो आहे। हर पाणी हिते जेको आहे वाटर सप्लाई जो पाणी बिल्कुलु नथो पए। जॾहिं अचे थो त साम्हूं जेके घर आहिनि हिते अची बीह थो रहे। बाक़ी हेॾे 1000 खां 1500 घरनि जेके लाइन आहे पर पाणी उतरे ताईं पहुचे नथो। जी जी हा, त इहो तव्हांखे जीअं ॿुधायोसीं न, पाणी बिल्कुलु हिते पहुचे नथो। पाणी में तमामु घणा जेको घपला आहिनि। पाणी मेन लाइन आहे, जेके मेन लाइन ते धाड़ा लॻा पिया आहिनि, बठनि जा कनेक्शन मेन लाइन में हलनि था। ऐं जेको जीअं जिते सिरूंदा पचाइनि उन्हनि बठनि जा कनेक्शन लॻा पिया आहिनि मेन लाइन में। त पाणी में प्रेशर ई कोन्हे। पाणी हेॾे हिते कीअं पचे? असां पब्लिक हेल्थ वारनि खे इहो अर्ज़ु कंदासीं त महिरबानी करे हिते अचो, ॾिसो मेन लाइन खे। त मेन लाइन में केतिरा धाड़ा आहिनि ऐं किथे किथे जाम पाणी थो हले, किथे किथे पहुचे कोन थो। पाइप लाइन पूरे शहर में क्लियर आहे, पर उहो पाणी जेको मथां अचे थो त पाणी जेको मुकमल तरीक़े सां नथो पहुची सघे। त महिरबानी करे पब्लिक हेल्थ जे ऑफिसर इंजीनियर खे सभिनी खे असां अर्ज़ु था कयूं त महिरबानी करे अचे हिते मुआइनो कयो, ॾिसो। ऐं जेके जिन पाड़नि में पाणी ज़्यादा हले थो, सॼो शहर पंहिंजो, हर माण्हू खे हक़ आहे त हर माण्हू खे हर घर खे वाटर सप्लाई जो पाणी मिले। छो जो गाजीपुर में जर कोन्हे। हिते जेको पाणी जी तमामु घणी ॾुखियाई आहे। असांजी इहा कोशिशि आहे, असां शहरनि जी इहा अपील आहे त हर घर खे महिरबानी करे पाणी मिले। हीअ ॾिसो कॾहिं अगरि टपिया था वञनि परे 2 किलोमीटर खां परे जेको पाणी भरे था अचनि शहर जो। हिते वाल सिस्टम कयो वञे, हर पाड़े खे 2 कलाक पाणी ॾिनो वञे, पोइ गाजीपुर जो पाणी जो मसइलो हल थींदो। बाक़ी ईअं मसइलो हल न थींदो। ठही हिन जा पैसा ख़बर न आहे त काॾे था वञनि। को बि सियासी, को बि अॻवान हिन ते को बि रद अमल न ॾसियो आहे। सभु चुप आहिनि, अलाए छो चुप आहिनि। इहे पैसा काॾे था वञनि का ख़बर नथी पए। गाजीपुर जा 25 लख जेके आहिनि महीने जा बजट, इहा बि ख़बर न आहे त काॾे था वञनि। को बि कमु नथो थिए। ॿियो नंबर त गाजीपुर जा हीअ हिकिड़ी घिटी न आहे, पर कई घिटियूं आहिनि जेके अॼु ताईं न ठहियूं आहिनि। हीअ मेन घिटी आहे जेका असां हिन जी ॻाल्हि था कयूं। ॿिए केतिरियूं ई घिटियूं आहिनि जेके कमु न थियो आहे। ॿिए नंबर ते पब्लिक हेल्थ वारनि जो पाणी जो वॾो प्रॉब्लम आहे। हिते गाजीपुर में 2010 खां वठी इहो पाणी जो प्रॉब्लम हले थो पियो। असां सभिनी सियासी समाजी अॻवाननि खे सभिनी खे गुज़ारिश कई आहे, नवाबज़ादा सरदार अहमद खे बि गुज़ारिश कई आहे, नादर मक्सी खे बि चयो आहे असांजे ॻोठ जो खुदारा को ख़्यालु कनि। ऐं हिते पाणी जो वॾो सिस्टम ख़राबु आहे। पब्लिक हेल्थ वारा कुझु बि नथा करे सघनि। हिते वाटर सप्लाई नाकाम आहे। रिकॉर्डिंग क्या सुनने जी देखते हुए लिखा रही हाने में दा कहीं हाने में दा ये देख मेन घिटी मेन आसन भी है सब उन्हें गला तो साम मारम मैंने मारूं कोई गाड़ी तो कौन हाँ मारम कौन गाड़ी ये नाले बंद कर बोले जाली बंद ओदे वरी गटर लाइन भी कोन्हे असांजे जेको असांजे हुतां अॻ में पाणी हेॾे अॻिते तव्हां ॾे न हलूं था हेॾा बि हलूं था।
थोड़ा जल्दी हा, हा, इथं मग सिद्धू सर